नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलूं त थर में ॿारनि जी मौत ते ज़ाब्तो न अची सघियो। मिठी सिविल अस्पताल में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारी विघे वधीक 5 ॿार ज़िंदगी जी जंग हाराए विया। फ़ौत थियल ॿारनि में अक्सरियत ताज़ो ॼावल ॿारनि जी शामिल आहिनि। मिठी सिविल अस्पताल में 4 सालनि जी पद्मा दी राणजी भील, जॾहिं त रमेश कुमार कोहली, केवल मेघवाड़, संजीर जंजी ऐं आतम भील जी ताज़ो ॼावल ॿारनि दम ॾिनो। हलंदड़ महीने फ़ौती ॿारनि जो अंग 32 ऐं हलंदड़ साल 745 थी वियो आहे। सर्दी वधण सबबि ॿारनि जी मौत वारनि वाक़िअनि में वधीक तेज़ी अची वई। सिंध सरकार ॿारनि जी मौत वारनि वाक़िअनि ते ज़ाब्तो आणण लाइ को बि तहरीक न वरितो आहे। थर जी सरकारी अस्पतालुनि में इलाज जूं सहूलतूं अणपूरियूं हुजण करे सही मारूड़ा दरबदर ऐं परेशान बणियल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।